पर मैरूअ खे उफ़ट माराईंदासीं त दुनिया छा चवंदी? त सालार पैसनि जे लालच में अची भेण खे माराए छॾियो। सालार खान, इहो नेकीअ जो कमु तूं छो कंदो? पोइ बाक़ी केरु कंदो? उन खे मारण लाइ मां जो वेठी आहियां। तूं कीअं मारींदे मैरूअ खे? वॾी चालाक अथई। इहो तूं मूं ते छॾे ॾे त मां कीअं थी मैरूअ जो साह कढां। बानू ईअं न थिए जो चौथी FIR भेण जे खून जी दाख़िल थी वञे मुंहिंजे मथां। ईअं कोन थींदो। मां कमु ई अहिड़ो कंदसि जो लठ बि न भॼंदी ऐं नाग बि मरी वेंदो। त बानू पोइ नेक कम में देर न कर।